वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। शामिर खान जी गद्दार संगत के कोले हथ कयो छो त मुड़स माण्हू खे उनजा भाड़िया यार ई माराईंदा आहिनि। ऐं हा हिकु ॿी ॻाल्हि त उनजो क्लोज़ दोस्त जेको इहो रहीम आहे इहो केरु आहे? हाँ साईं, इहो रहीम शामिर खान जो साॼो हथ आहे। ऐं असांखे इहो साॼो हथु फौरी तौर ते कपिड़ो आहे। हाणे ॿुधाईंदुसि शामिर ऐं रुख़सार खे त शेरोज़ सां कीअं अटकाइबो आहे। हाणे मां उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे इन्हनि आङुरियुनि ते नचाईंदुसि ऐं उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त कंहिंजे ज़हन सां कीअं खेॾिबो आहे। बाबा मूंखां नौरोज़ सॼी ज़िंदगी कोन विसरी सघंदो बाबा। बाबा जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे सुधा त इहो नौरोज़ मरी चुको आहे। इहा सरबस्ती कहाणी मूंखे सालिया ॿुधाई हुई। बाबा अदा हिन दुनिया में न रहियो आहे त हाणे मां वेही करे इहे सभु शिकायतूं कंहिंसां कयां बाबा? सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।